एशिया कप जे सुपर 4 मरहले में भारत ख़िलाफ़ मैच में इंजरी जो शिकार थींदड़ नसीम शाह एशिया कप मां त ॿाहिरि थी वियो हो, पर हाणे ख़बरूं आहिनि त नौजवान फास्ट बॉलर ईंदड़ महीने भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप में भी टीम जो हिस्सो न हूंदो। नसीम शाह एशिया कप में भारत ख़िलाफ़ मैच जी 36हें ओवर में कुल्हे जी इंजरी जो शिकार थी वियो हो, जंहिं सबबि हुन श्रीलंका ख़िलाफ़ एशिया कप सुपर 4 मरहले जी अहम मैच में भी हिस्सो न वरितो हो। इन हवाले सां क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म हिकु बयान में चयो हो त नसीम शाह वर्ल्ड कप ताईं मुकमल फिट थी वेंदो ऐं टीम खे ज्वाइन कंदो। क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फो पंहिंजी हिकु रिपोर्ट में इंकशाफ़ कयो आहे त नसीम शाह जी ज़ाहिरी तौरु मामूली नज़र ईंदड़ इंजरी इंतिहाई संगीन नोयत जी आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त इन ॻाल्हि जो इम्कानु आहे त कुल्हे जी इंजरी सबबि नसीम शाह वर्ल्ड कप में पाकिस्तान जी नुमाइंदगी न करे सघंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां इन हवाले सां अञा ताईं को बयानु जारी नाहे कयो वियो, पर संदसि रिपोर्ट मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त नसीम शाह खे सॼो साल क्रिकेट जे मैदाननि खां परे रहणो पवंदो। क्रिकइन्फो पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त इंजरी सबबि नसीम शाह जी न रुॻो ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ में शिरकत शकी आहे, पर ईंदड़ साल पाकिस्तान सुपर लीग जे नए एडिशन में भी संदसि शमूलियत सवालिया निशान आहे। नसीम शाह जे वेझनि ज़रियनि जो चवणु आहे त दुबई में फास्ट बॉलर जो तिबी मुआइनो कयो वियो आहे, जंहिंजी रिपोर्ट तसली बख़्श न आहे ऐं संजीदा नोयत जी इंजरी जो इंकशाफ़ थियो आहे। पीसीबी ज़रियनि मूजिबि नसीम शाह जूं रिपोर्टूं मुआइने लाइ इंग्लैंड उमाणियूं वियूं आहिनि। इंग्लैंड में जाइज़े खां पोइ फास्ट बॉलर बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। ॿिए पासे रांदीगरनि जी इंजरीज़ जे मसइलनि टीम मैनेजमेंट ऐं सिलेक्शन कमेटी जूं परेशानियूं वधाए छॾियूं आहिनि। नसीम शाह जे ॿाहिरि थियण जी सूरत में संदसि जाइ ते ज़मान ख़ान ऐं मोहम्मद हसनैन मज़बूत उमेदवार आहिनि। पाकिस्तान क्रिकेट टीम वनडे वर्ल्ड कप में शिरकत लाइ 28 सितंबर ते भारत लाइ उॾाम भरींदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।